सिंधु दर्शन गाने ॿुधायो ॿोली बचाई। अमायरा अॼु ॾींहुं ताईं असीं सम्झियासीं सोच, आदत, संस्कार। अॼु हिकु तमामु गहरी ॻाल्हि सम्झंदासीं। हर संस्कार साॻियो न हूंदो आहे। हर हिक जो पंहिंजो ज़रियो हूंदो आहे। दादी, संस्कार केतिरे क़िस्मनि जा हूंदा आहिनि? अमायरा पुट, संस्कार 5 क़िस्मनि जा थींदा आहिनि ऐं उन्हनि खे सम्झणु ज़िंदगी बदिलाए सघे थो। पहिरियों, जनम संस्कार। कुझु संस्कार असां सां गॾु ईंदा आहिनि अॻे सफ़र मां। जीअं ॿिज पंहिंजो ख़ासियत खणी अचे थो, तीअं रूह पंहिंजा संस्कार खणी अचे थी। अच्छा दादी, इन करे साॻे घर में 2 ॿार मुख़्तलिफ़ थींदा आहिनि, अलॻि अलॻि हूंदा आहिनि। हा पुट, माउ पीउ साॻिया, माहौल साॻियो, पर फितरत मुख़्तलिफ़। इहो जनम संस्कार आहे। घर माहौल संस्कार ॿिए क़िस्म जा आहिनि। घर मां सिखियल संस्कार। जिते रहूं था इहो ई बणिजी वञे थो। जीअं केॾे ॿार गुस्से में पलिजे थो त गुस्सो फितरत बणिजी वञे थी। जेकॾहिं प्यार में वधे थो त प्यार फितरत बणिजी वञे थी। टियां आहिनि संगत जा संस्कार। 3 क़िस्म जा। संगत, दोस्त ऐं आसपास जा माण्हू। संगत हिकु ख़ामोश उस्ताद आहे जेको बग़ैर ॻाल्हाइण जे सेखारे थो। सुठी संगत सुठो बणाए थी, ख़राब संगत अंदर ताईं असर करे थी। त संगत चूंडणु ज़रूरी आहे दादी? हा पुट, तमामु ज़रूरी। अॼु असीं 3 क़िस्मनि जा संस्कार सम्झिया, जनम, घर ऐं संगत। अञा 2 संस्कार बाक़ी आहिनि, तमामु ताक़तवर। सोचो, तव्हां ई सभ खां वधीक कहिड़ो संस्कार असरु करे रहियो आहे? संस्कार ज़िंदगी ठाहिनि था, पर सुजाॻी उन्हनि खे बदिलाए सघे थी। ओम शांति शांति शांति।